अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं चोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल लाइब्रेरी जमा लिखियल आहे में सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं मुराद ॻाल्हियुनि में कॾहिं बि कोन बीहंदा ऐं रेज़न मुराद खे 2 ॾींहं मोहलत ॾींदो जेसीं ताईं पूंज ऐं गुलपरी रेज़न जे हवाले नथो करे। ऐं रेज़न चवंदो मुराद खे त जेसीं ताईं तूं इहे छोकिरियूं मूंखे न पहुचाईंदे जेसीं ताईं मां तुंहिंजा माण्हू तोखे आज़ादु करे कॾहिं बि न ॾींदुसि। अगरि इहे छोकिरियूं तो मूंखे न ॾींदा त पोइ मां तुंहिंजे घर में इन्हनि जा लाश मोकिलींदुसि। मुराद चवंदो त कूंज मूं वटि न आहे, कूंज सोडल वटि आहे। अगरि तूं सोडल खे आज़ादु करीं थो त पोइ हू बि तोहार सोट कूंज खे आज़ादु करे छॾींदो। बाक़ी हा, मां गुलपरी कॾहिं बि तव्हांजे हवाले न कंदसि छो हू मुंहिंजी मासूम भेण आहे। उन जे करे मां कॾहिं बि उन नियाणी खे दुश्मन जे दर ते धिकणु न पियो चाहियां। रेज़न चवंदो त अगरि इहे 2 माण्हू तो मूंखे न पहुचाया त पोइ तुंहिंजे माण्हुनि जो घर में लाश ईंदो। इन पोइ सोडल वारा ज़िंदा कॾहिं बि तुंहिंजे घर वापसि न ईंदा। मुराद चवंदो त अगरि तो इन्हनि खे मारियो त पोइ मां तुंहिंजे घर में मातम बणाए छॾींदुसि, यानी लाशनि जा ढेर बणाए छॾींदुसि ऐं पोइ मां बि तोखे गुलनि जा हार पाराईंदुसि। ऐं ॿिए पासे गुलपरी परेशान हूंदो। गुलपरी मुराद खे चवंदो त अगरि रेज़न वारा ज़ोर रखनि था मुंहिंजी वापसी जो त पोइ अदा तव्हां छा कंदव ऐं पोइ मूंखे उन्हनि जे हवाले करे छॾींदव। मुराद चवंदो भेण तूं कॾहिं बि परेशान न थी जो तूं मुंहिंजी मासूम भेण आहीं। मां तोखे कॾहिं बि दुश्मन जे दर ते धिकणु न पियो चाहियां, न ई वरी उन्हनि जे हवाले करणु पियो चाहियां। ऐं उन्हनि वटि हींअर 2 माण्हू क़ैद आहिनि, भले 10 माण्हू क़ैद कनि, बहरहाल मां तुंहिंजे संग उन्हनि खे कॾहिं बि न ॾींदुसि, न ई वरी क़बूल कंदुसि, न ई वरी तोखे उन घर में मोकिलींदुसि। भले हू 10 माण्हू मारे छॾनि, बहरहाल मां तोखे कॾहिं बि हुननि जे हवाले न कंदुसि जो हू शैतान आहिनि, कॾहिं बि तोखे सुख न ॾींदा, न ई वरी तोखे ख़ुशि ॾिसणु चाहींदा। जे करे तुंहिंजो भलो इन में आहे त तूं इन घर में सही आहीं। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रिथ शाह निवाज़ जा माण्हू मुराद खे मारण में नाकाम थी वेंदा, यानी मुराद खे कॾहिं बि मारे न सघंदा। पोइ वञी रिथ शाह निवाज़ खे चवंदा त असां मुराद खे मारे न सघियासीं। रिथ शाह निवाज़ चवंदो तव्हां त मूंखां अॻुवाट पैसा वरिता आहिनि, हाणे तव्हांखे इहो कमु करणो ई पवंदो ऐं हाणे तव्हांखे हर हाल में मुराद जे घर में घिड़ी उनखे मारणो ई पवंदो। जीअं सुबुह थिए त हू ॾींहुं कॾहिं बि न ॾिसी सघे। उनखे अॼु राति तव्हां दुप करे छॾियो ऐं इन ॻाल्हि जी का बि कंहिंखे ख़बर बि न पवे ऐं इहो कमु तव्हांखे अॼु हर हाल में करणो आहे, यानी अॼु राति करणो आहे। तव्हां हीउ कमु न कयो त पोइ तव्हांजा बि लाश वेंदा पंहिंजे घर। ऐं ॿिए पासा जुमा ऐं रेज़न खे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾींदो। इहा हक़ीक़त ॿुधण सां ककर जा होश खता थी वेंदा। जुमे खे चवंदो त तूं ही छा चई रहियो आहीं, तुंहिंजो बकवास बंदि कर। अगरि तूं ही बकवास कंदे त पोइ मां तोखे मारे छॾींदुसि। जुमा चवंदो त हुननि तुंहिंजी पीउ जी दिलि सां बेइज़ती कई, यानी हुननि खे ॻाल्हियो। तुंहिंजे पीउ जी हुननि एतिरी बेइज़ती कई जो मां तोखे ॿुधाए बि नथो सघां। ककर चवंदो त मुराद जी इहा मजाल, हाणे मां मुराद खे कॾहिं बि माफ़ न करे सघंदुसि। रेज़न चवंदो त तूं होश खां कमु वठ, इहे शैतानीगिरी कॾहिं बि न कर जो तकड़ कमु शैतान जो आहे। उन जे करे तूं हाली फ़िलहाल तकड़ न कर, कॾहिं बि हाणे मुराद असांजे वारे में ज़रूरु ईंदो ऐं उन खां हाणे सभु प्लान वठबा। तूं फ़िलहाल हाली 2-3 ॾींहं माट करे वेही रह। ककर चवंदो त मूं उन जी हर ॻाल्हि दरगुज़र कई, हाणे मां उन जी हिक बि ॻाल्हि दरगुज़र कॾहिं बि न कंदुसि। हाणे उनखे पंहिंजी ग़लती जो अहसासु ज़रूरु ॾेखारींदुसि। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर DSP सां ॻाल्हाईंदो। उन खे चवंदो त तूं वारो माण्हू तो वटि आहे, यानी इन ॻाल्हि जी मूं वटि सबूत न आहे, बहरहाल इन ॻाल्हि जी मूंखे सभ खां मथे ख़बर आहे, यानी घणो ख़बर आहे। अगरि तो इन माण्हू खे आज़ादु न कयो त पोइ मां तुंहिंजे मथां FIR दाख़िल कराए छॾींदुसि ऐं पोइ मूंखे बि पंहिंजो कानूनी हलाइणो पवंदो। जे करे तुंहिंजो भलो इन में आहे त तूं वारो माण्हू खे आज़ादु करे, यानी उन जो केस ज़ाहिर कर। तो असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।